का गहरी चीख थियनि था जा क़ौमुनि खे जाॻाए थी जा क़ौमुनि खे तड़पाए थी। सूफ़ी क़ुर्बान जे 17वीं वरसीअ ते आयल मुंहिंजा महबूब ऐं प्यारा दोस्तो साथियो हक़ मौजूद GS सूफ़ी क़ुर्बान सॼी ज़िंदगी मोहब्बत प्यार ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो। हुन जी कोशिशि हुई त जबर ॾाढ ऐं ॾहकाव हिन समाज मां ख़तमु थिए, सिंध पीस अमुन ऐं भाईचारे जे तरफ़ वधे। उन करे हुन ईगो अना खे ख़तमु करे मोहब्बत। अॼु सूफ़ीअ जी 17वीं वरसी आहे ऐं सूफ़ीअ जो पैगाम जेको हो अॼु पोइ ई आहे त मस्जिद ढा दे मंदर ढा दे किसी दी दिल न ढा ख़ुदा दिलां विच रहंदे। हुन इंसान जी दिल रखण जे लाइ, इंसान खे मोहब्बत पैदा करण जे लाइ, इंसानियत सां प्यार करण जे लाइ सॼी मूवमेंट ऐं जुंबश कई हुई। उन करे सूफ़ीअ जे हवाले सां जेको इंसानियत जो पैगाम आहे उहो पैगाम इंसानियत जो आहे। जॾहिं अॼु तहसब परस्ती, जॾहिं वहम परस्ती, इंसानियत खोल ऐं खाल पैदा थी विया आहिनि, सिंध में बारूद जी धप पई अचे, मासूम नियाणियुनि सां इज़तुनि सां खेॾो पियो वञे, सिंध में जेका आहे इंतिहा पसंदी उरूज ते आहे, फुरलुट हिते जो माण्हू जेको आहे पंहिंजा वसाइल जेके आहिनि उन जा उहे ख़तमु थी चुका आहिनि। उन करे अॼु जे सूफ़िन, अॼु जे धरतीअ जे दोस्तनि जो जेको ऐं मुआशिरे खां जेको मुआशिरो इंतिहाई करब मां गुज़रे पियो, उन मां असीं पंहिंजे माण्हुनि खे कढी सही राह ते सच ते हलण जी कोशिशि कयूं। छो त सच हिकिड़ो रस्तो आहे ऐं उन सच ते जेको हलंदो उन्हनि माण्हुनि खे ई अॻियां पंहिंजी मंज़िल मिलंदी। इन करे असांखे सूफ़िन सच ऐं हक़ जो रस्तो ॾसियो आहे, सच जी वाट ॾसी आहे त हू कहिड़े तरीक़े सां पंहिंजी मंज़िल ते माणीनि। उन करे सूफ़ी क़ुर्बान जो पैगाम जेको हो उहो मोहब्बत भाईचारे जो पैगाम हो ऐं उन पैगाम खे खणी असीं अॻिते वधायूं। अॼु असांजे हिन महफ़िल में सभु महबूब माण्हू आयल आहिनि, अहिड़ा माण्हू आया आहिनि जेके प्री प्यारा, असां सॼी उन्हनि जा सभिनि जो इंतिहाई तहे दिलि सां शुक्रगुज़ार थो आहियां। तव्हां सभिनि जो थोराइतो आहियां जो तव्हां मुंहिंजे नींद खे वरजाए सूफ़ीअ जे पैगाम खे, सूफ़ीअ जी अज़मत खे, सूफ़ीअ जे सचाईअ खे। छो त सचाईअ सां ई, इश्क सां ई, छो त इश्क शइ अहिड़ी आहे जंहिंमें 3 लफ़्ज़नि जो मेड़ आहे पर माण्हूअ जी काया पलटियो थो छॾे। इन करे सूफ़ीअ जो इहो ई पैगाम हो जेको लतीफ़ जो पैगाम हो त सॾु सुञाणी पिरीअ जो, सॾु सुञाणी पिरीअ जो, वांगी जे न वरनि त कुॼाड़ो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ जी। दोस्तीअ जी जेका दावा थींदी आहे, मोहब्बत जी जेका दावा थींदी आहे, उहा इंतिहाई पुरखुलूस थींदी आहे, सचाईअ वारी थींदी आहे। इन करे असां हीउ जेको सूफ़ीअ जो रस्तो, सूफ़ीअ जी जदोजहद उन करे खई आहे, रस्तो वरितो आहे त जीअं असीं पंहिंजे माण्हुनि खे सही डायरेक्शन तरफ़ वठी वञूं ऐं सिंध जे माण्हुनि खे जेके अहंजा ईज़ा आहिनि उन्हनि मां निजात ॾियण लाइ वाहिद पैगाम ई सूफ़ीअ जो आहे त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां हिन रस्ते, हिन राह ते वठी अचिजे। जीअं हीअ जेका जबर जी कारी रात आहे जंहिंखे ख़तमु करियूं ऐं उनखे ख़तमु करण जे लाइ असां अॻिते वधूं। ऐं तव्हां सभिनी महबूबनि जो, सभिनी आयल दोस्तनि जो, छो त तमामु दोस्त परे परे खां तकलीफ़ करे आया आहिनि। हींअर बि मुंहिंजा प्री प्यारा थाणे भूला खान खां आया आहिनि, ॿिया घोटकीअ खां आया आहिनि, ॿिया लाड़काणे खां आया आहिनि, के दोस्त दड़े खां आया आहिनि, हैदराबाद खां आया आहिनि। सॼी सिंध मां आयल दोस्तनि जो ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। थोरा न थोरा मूं ते मारूड़नि जा भलायूं ऐं भेरा घणी घणी केतिरा। तव्हांजो महिरबानी।